इल्म हथियार सरदार समझ, इल्म रोशनीअ में जान आहे। सिंधी सभु सर्वेत जीअं दरिया खान दिलेर थियनि, ॾुख न ॾिसनि मुर्गनि महकनि, होशूअ जहिड़ा शेर थियनि। भाड़िया माण्हू भाड़े ख़ातिर, भाड़िया माण्हू भाड़े ख़ातिर पंहिंजे लाइ था ग़ैर थियनि। बालिक बालिक दोदा बणिजी मांझी मुड़ुस मेहड़ थियनि, चोर चनेसर चूंडे मारियो शोभा सव पिया ढेर थियनि। सिंधी सभई सर्वेच थियनि, दरिया खान दिलेर थियनि। इल्म जिनी जो गले हार, सिंध सां तिनी जो प्यार, आहिनि इहे कूमल गुलड़ा, नालो अथनि सिंधी बार। वहदहू ला शरीक लहू, जातो चवे ईअं, तां वञ मोहम्मद काराणी निरतऊं मंझानीअ, तां पोइ तूं कीअं वञो नाही कंद ॾियनि। महबूब अव्हां जहिड़ो हिकिड़ो शेर आहे अरबी जो, हुनजो तर्जुमो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ थो कयां। महबूब कंहिं शाइर अक़ीदत में चयो आहे, ए महबूब अव्हां जहिड़ो हसीन मुंहिंजे अखियुनि कॾहिं न ॾिठो, तव्हां जहिड़ो जमील कंहिं अमड़ न ॼणियो। अल्लाह अव्हां खे हर ऐब खां पाक बनायो आहे। बेशक महसूस ईअं थो थिए ॼण त तव्हां खे ईअं ई ठाहियो वियो आहे जीअं अव्हां चाहियो आहे। हाणे मां अक़ीदत जा गुल बहुज़ूर सरवर कौनैन, सरवर कायनात, फ़ख्र मौजूदात अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे महबूब रहमतुल आलमीन जे अक़ीदत में अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि। 9 क्लास जे ॿिनि शागिर्दनि अहमद अली हमलाणी ऐं नूरुद्दीन ख़ासखेली खे। 9 क्लास में पढ़ंदड़ 2 शागिर्द अहमद अली ऐं नूरुद्दीन हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदत में अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ अची रहिया आहिनि। माफ मुझी ओ माफ मुझी कर, तकी तू तलो चाहे गुरुबारे, तकी तू तलो